मां ख़ुदा खां डिॼां थो ऐं ख़ुदा खां पोइ उन खां डिॼां थो जेको अलाह खां नथो डिॼे। हर वक़्तु पंहिंजे तन ऐं मन खे साफ़ रखो। कहिड़ी ख़बर कहिड़े वक़्तु अलाह सां मुलाक़ात थी पवे। हज़रत अली रज़ी अलाह ताला ने फरमायो, माण्हुनि जी इज़त ते हमिलो करण वारनि खे न पंहिंजे भरिसां विहारियो न उन्हनि जे भरिसां पाण वेहो। अलाह वारा अना वारा न हूंदा ऐं अना वारा अलाह वारा न हूंदा। हज़रत अली रज़ी अलाह ताला ने फरमायो, गिला करणु कमज़ोर माण्हूअ जी आख़िरी कोशिश हूंदी आहे। हुकूकुल्लाह में माफ़ी शर्त आहे ऐं हुकूकुल इबाद में तलाफ़ी ज़रूरी आहे। माफ़ी ऐं तलाफ़ी जे बग़ैर वारे केस जो फ़ैसिलो क़यामत जे ॾींहुं थींदो। पंहिंजे केस जो फ़ैसिलो दुनिया में कराए वञिजे। बेशक हशर जो मामिलो तमामु नाज़ुक आहे। दुनिया में हर माण्हू पंहिंजी रोज़ी खाईंदो आहे, चाहे उहो अव्हां जे दस्तरख़ान ते खाए या पंहिंजे दस्तरख़ान ते खाए। ग़रीब खे सदको इहो सम्झी न ॾियो त अव्हां उन जी दुनिया संवारे रहिया आहियो, बल्कि इहो सम्झी ॾियो त हू अव्हां जी आख़िरत संवारे रहियो आहे। हुकूकुल इबाद जा गुनाह नमाज़ूं पढ़णु, हज करणु या रोज़ो रखण सां बि माफ़ न आहिनि थींदा। यादि रखो, उन्हनि गुनाहनि में सिर्फ़ु माफ़ी न पर तलाफ़ी बि करणी पवंदी आहे। ज़मीन ते अक्सरियत अहिड़नि माण्हुनि जी आहे जेके ॾुख तकलीफ़ फ़िरेब दोखो त माण्हुनि खे ॾींदा आहिनि ऐं माफ़ी अलाह खां घुरंदा आहिनि। कंहिं सां भलाई करण वक़्तु इहो न सोचो त तव्हां कंहिं इंसान सां भलाई करे रहिया आहियो, बल्कि इहो सोचो त तव्हां आख़िरत लाइ नेकियूं गॾु करे रहिया आहियो, जेके ख़बर न आहे त तव्हां खे कहिड़ीअ सज़ा खां बचाए वठनि। अलाह जे नज़दीक कहिड़ी ख़बर त कहिड़ी नेकी केतिरो अफ़ज़ल आहे।